हाणे तूं तो चवीं त इहो बिदअत आहे, मीलाद नाजाइज़ आहे, हराम आहे। ओॾो अल्लामा इब्न हजर हैतमी रहमतुल्लाह जे हवाले सां ॿुधी आयो आहे, उन बुज़ुर्ग चइनी यारनि जे हवाले सां ॿुधायो आहे। अल्लामा ज़रक़ानी फरमाए थो, ख़ुदा ख़ुदि ख़ुशी पियो मल्हाए, जहान खे पुटनि जी वंड पियो विरहाए। हे तमाम देवबंदनि जो पीर थो लिखे। हे मुंहिंजे हथ में किताब आहे, हिन जो नालो आहे फ़ैसला हफ़्त मसइला। छा इस नालो बाबा? फ़ैसला हफ़्त मसइला। ॾिसो ॾिसो ओ मुस्लमानो, ॾिसो हे फ़ैसला हफ़्त मसइला कंहिंजो किताब आहे? मौलवी हाजी इमदादुल्ला मुहाजिर मक्की जो लिखियल आहे। मौलवी इमदादुल्ला मुहाजिर मक्की अशरफ अली जो मुर्शिद आहे, रशीद अहमद गंगोही जो मुर्शिद आहे, मौलवी कासिम नानोतवी जो मुर्शिद आहे। तमाम देवबंद जा जेके वॾा वॾा अकाबिर मौलवी हा, उन सभिनी जो मुर्शिद आहे। उन हिन किताब में 7 मसइला लिखिया आहिनि। 7 मसइलनि मंझां पहिरें पहिरो मसइलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लिखे तो पहला मसइला। ॾिसो ॾिसो, पहला मसइला मौलूद शरीफ के बारे में, नबी करीम जे मीलाद जे बारे में। अवां ॾिसी सघो था, किताब मां वटि मौजूद आहे। तमाम देवबंदनि जे मौलवियुनि खे मुंहिंजी चैलेंज आहे, पाकिस्तान जे हुन मथे खां वठी करे हिन मथे ताईं तमाम देवबंदी अचनि मुंहिंजी ॻाल्हि खे कूड़ो साबित करे ॾेखारणु। मुंहिंजा दोस्तो मौलवी इमदादुल्ला लिखे थो, महफ़िल मीलाद जाइज़ा जाइज़ा जाइज़ा, बल्कि कारे ख़ैर आहे। चवे थो मूंखे त ताईं मज़ो ईंदो आहे, मुंहिंजो ईमान ताज़ो थींदो आहे। ज़ाइफ़ निभागा तुंहिंजे हाल ते। मुर्शिद चवे त मुंहिंजे मसलक में जाइज़ा हलाला मुस्तहबा मां मल्हाईंदो आहियां ऐं मूंखे लज़त ईंदी आहे, कैफ़ियत ईंदी आहे। वरी को माण्हू सवाल थो करे, भला माण्हू उथी बीही सलातो सलाम पढ़ंदा आहिनि उन मीलाद जे महफ़िल जे इख़्तिताम ते, उन जे बारे में तव्हांजो छा ख़्याल आहे? चवे थो फ़क़ीर को खड़े होकर सलातो सलाम पढ़ने के टाइम में कैफियत महसूस होती है, यानी जमल बीही सलातो सलाम पढ़ियो वेंदो आहे, मूंखे अहिड़ी लज़त ईंदी आहे ॼण मां पाण मुस्तफ़ा जे आॾो मौजूद आहियां। पीर जो तरीक़ो हिकिड़ो ऐं मुरीद जो तरीक़ो ॿियो। हिकिड़े माण्हूअ चयो हो, तज़किरत रशीद गढ़ जो, हिकिड़े माण्हू चयो हो मौलवी रशीद अहमद गंगोहीअ खे त गंगोही साहब तुंहिंजो पीर हाजी इमदादुल्ला मुहाजिर मक्की जो तज़किरत रशीद। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾिसो, हिन में लिखियो पियो आहे त हाजी इमदादुल्ला मुहाजिर मक्की तव्हांजो पीर आहे। उहो तव्हांजो पीर त मीलाद मल्हाईंदो आहे, अवां छो था चओ त नाजाइज़ आहे? चवे थो असां पीर साहब जी बैयत तरीक़त में कई आहे, शरीयत में कान कई आहे। समझो था लाइ न, असां पीर साहब जी बैयत छा में कई आहे? तरीक़त में, शरीयत में असां बैयत कान कई आहे। ताजी माना त वहाबिन जो पीर बेशरीयत हो। चओ चओ चओ, ज़ोर सां चओ, वहाबिन जो पीर। अब जंहिंजो पीर बेशरीयत हो त मुरीदनि में कहिड़ा फाल हूंदा? हा ना, जंहिंजा चवंदा न त जंहिंजा गुरू कपड़ा तव्हांजा चेला कीअं चढ़ंदा, जंहिंजो गुरू ई गप में हुजे उन्हनि जो चेलो चढ़ंदो आहे। अरे जेकॾहिं तव्हांजे पीर जी तव्हां बैयत तरीक़त में कई आहे ऐं हुन वारी तरीक़त ख़राब आहे, अवां शरीयत जी ॻाल्हि था कयो, पोइ जंहिंजी तरीक़त ख़राब आहे तव्हांजी शरीयत बि ख़राब आहे। मौलाना फरमाईंदा आहिनि, शरीक शरीयत रा मुक़द्दम दार अतनू तरीक़त अज़ शरीयत नेस्त बेरू। चवे थो ख़बरदार सजा मता तो तरीक़त खे शरीयत खां धार सम्झो आहे। शरीयत तरीक़त आहे, तरीक़त शरीयत आहे, ॿई हिक ॿिए में हिक ॿिए जी तशरीह आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी अक़ुल खसींदो आहे त पंहिंजे पीर जे ख़िलाफ़ ई फतवा ॾींदा आहिनि। मुर्शिद थो चवे मीलाद जाइज़ आहे, जाहिल देवबंदी थो चवे मीलाद नाजाइज़ आहे। अवां सच ॿुधायो त मुर्शिद सचो या मुरीद? ज़ोर सां चओ, केरु सचो आहे भा?
हिननि जो मुर्शिद हाजी साहब इमदादुल्ला चङो माण्हू हो, सुठो माण्हू हो, उन जा अक़ीदा बि सुठा हा, पर ही रुगो ख़राब थिया हा, बिछड़ा थिया हा। हिन खे ख़ुदा खानो ख़राब कयो हो। हिननि जो ईमान चट थी वियो हो जो पंहिंजे पीर खे माज़ अल्लाह गुमराह चई रहिया आहिनि। हाणे तव्हां फ़ैसिलो ॿुधो, एतिराज़ कहिड़ो आहे? माज़ अल्लाह एतिराज़ इहो आहे त नबी पाक जो मीलाद कंहिं कोन मल्हायो आहे। मां तव्हांजे आॾो मिसाल पेश कया, अञा बि मां सबूत पेश करे सघां थो। हिकिड़ी हदीस पाक जो तो जे आॾो हवालो ॾियां, पोइ मां अॻिते हलां थो। हीअ ॻाल्हि अञा हयात अशरफ वारी रही पई आहे, इहा तव्हांखे ॿुधायां। सलात मुंहिंजे मिठड़े हबीब ते बुलंद आवाज़ में। जेकॾहिं अवां चाहियो था त हज़रत शेर मुस्तफ़ा जूं फुल तकरीरूं ॿुधूं, अवां काफ़ी दोस्तनि जी शिकायत आई त इंटरनेट ते फेसबुक ते फुल तकरीरूं न आहिनि, असांखे फुल तकरीरूं खपनि, माना मुफ्ती साहिब जो फुल बयान हुजनि। त ही 32 GB जो मेमोरी कार्ड अवां जे ख़िदमत में पेश कजे थो। हिन जे अंदरि मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जूं सभई ऑडियो में फुल तकरीरूं मौजूद आहिनि। मुफ्ती साहिब जूं जेके पुराणियूं तकरीरूं हुयूं कैसेट वारे दौर जूं, उन्हनि कैसेटुनि में तकरीरूं असां कढी करे कंप्यूटर में हाणे बिल्कुलु साफ़ सुथरे आवाज़ में ही 32 GB मेमोरी कार्ड जी सूरत में अवां जे आॾो पेश कयूं था। हिन जे अंदरि तमामु काफ़ी मवाद मौजूद आहे ऐं फुल तकरीरुनि जो मजमो आहे। अवां घुरायो, इनशाअल्लाह अवां खे ॾाढो पसंदि ईंदो। उन खां अलावा ही गिलाफ़ काबा अतुर आहे, पहिरियों जेको तव्हां जे ख़िदमत में असां अतुर ॾिनो होसीं, ही उन खां बि वधीक क्वालिटी वारो आयो आहे। गिलाफ़ काबा हिन जो नालो आहे ऐं हिन सां तस्बीह बिल्कुलु फ्री आहे, तस्बीह हिन सां गॾु मुफ़्त में आहे। उन खां अलावा ॿियो ही अतुर आहे, हिन जो नालो आहे असील अतुर। हिन जो बि पंहिंजो नालो आहे, नाले वारी शइ आहे, बहितरीन शइ आहे। हिन जी बि पंहिंजी खुशबू आहे ऐं हिन सां बि तस्बीह गॾु फ्री आहे। ॿियो ही अतुर आहे, हिन जो नालो आहे अमीरुल औद। औद जी खुशबूअ जी जेकी दोस्त औद इस्तेमालु कंदड़ आहिनि, औद जी खुशबू जी उन्हनि खे ख़बर आहे त औद जी खुशबूअ जो केतिरो मक़ाम आहे ऐं केॾी प्यारी खुशबू हूंदी आहे। ही त वरी अमीरुल औद आहे, औद जो बि अमीर आहे, हिन जी बि ज़बरदस्त खुशबू आहे। इन सां बि गॾु तस्बीह फ्री आहे। उन खां अलावा ही मदीने पाक खां घुरायल असमद सुरमो आहे। असमद सुरमो हदीस शरीफ़ में आहे त सभ खां वधीक बहितरीन जेको सुरमो आहे उहो असमद सुरमो आहे। ही ॻाढ़ो सुरमो थींदो आहे। जेको दोस्त घुराइणु चाहे त इहे सभु शयूं असां वटि मौजूद आहिनि। घुराइण जो तरीक़ो इहो आहे त अव्हां खे मोबाइल नंबर नज़र अचनि था, इन्हनि ते तव्हां फोन कयो, पंहिंजो ऑर्डर लिखायो, TCS करे तव्हां ॾे मोकिलींदासीं। पार्सल पहुचण वक़्तु रक़म जी अदायगी करे था सघो। 2-3 शयूं गॾु घुराईंदव त अव्हां खे सस्तियूं पवंदियूं, छो त डिलीवरी जो ख़र्चो इन खां अलॻि हूंदो आहे। त हिकु डिलीवरी ख़र्च में तव्हां काफ़ी सामान घुराए था सघो। इन्हनि में का हिकिड़ी शइ घुरायो त घुराए था सघो, सभई शयूं घुरायो त घुराए था सघो। नंबरनि ते राब्तो कयो ऐं पंहिंजो ऑर्डर ॾियो ऐं इनशाअल्लाह तव्हांखे TCS करे मोकिले छॾींदासीं। उन खां अलावा आख़िरी गुज़ारिश इहा त हिन वीडियो खे महिरबानी करे शेयर ज़रूरु कयो। वॾी महिरबानी।